अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां आहियां मंजर अज़ीज़। सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अॼु पूरी क़ौम जी क़यादत हिकु पेज ते आहे। वज़ीर आज़म अक्सरियत विञाए वेठो आहे। वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾे या सुभाणे वारे इजलास में ई वोटिंग कराए। शहबाज शरीफ ईंदड़ वज़ीर आज़म थींदो। MQM तारीख़ी फ़ैसिलो कयो आहे। PP MQM खे हर सूरत में गॾिजी कमु करणो आहे। मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ चयो आहे त वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾेई रिवायत क़ाइमु करे। अॼु मुल्की तारीख़ में अहम ॾींहुं आहे। MQM मुल्की मफ़ादनि में अहम फ़ैसिलो कयो। MQM माज़ी खे हिकु पासे ते रखी नओं सफ़र शुरू करण जो ऐलान कयो आहे। मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त हुननि आलमी साज़िश खे नाकाम बणाए छॾियो आहे। इमरान ख़ान जी हैसियत ई न आहे जो खेसि धमकी ॾिनी वञे। अपोज़िशन वटि मेंबरनि जो अंगु 175 थी वियो आहे। अख्तर मेंगल चयो आहे त बलोचिस्तान में गुज़िरियल केतिरनि सालनि खां इंसानी हक़नि जी पायमाली थी रही आहे। हुकूमत संदन का ॻाल्हि न ॿुधी। हुकूमत अक्सरियत विञाए चुकी। वॾे इत्तिहादी जमायत MQM पाकिस्तान में हुकूमत का रस्ता धार करे छड़िया। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जो अपोज़िशन क़यादत सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस में हुकूमत खां बाज़ाब्ता धार थियण ऐं अपोज़िशन जो साथ ॾियण जो ऐलान। अपोज़िशन वज़ीर आज़म इमरान मुतालबो करे छॾियो। ख़त असांजे सफ़ीर तरफ़ां लिखियो वियो आहे। मुल्क जो नालो नथा ॿुधाए सघूं। ख़त ते नेशनल सिक्योरिटी कानून लागू थिए थो। ख़त में धमकी ॾिनी वई आहे ऐं इहा संदन सलामती जे ख़िलाफ़ आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जूं साफ़िन सां ॻाल्हियूं। संदन चवणु आहे त ख़त अस्करी क़यादत सां शेयर कयो वियो आहे। ख़त में जेका ॿोली इस्तेमालु कई वई उहा नथी ॿुधाए सघिजे। ख़त बेइतमादी रिथ बाबति आहे। वज़ीर आज़म ऐलान बावजूद ख़त साफ़िन खे न ॾेखारियो। इमरान ख़ान जो चवणु आहे त बेइतमादी रिथ हिकु गैर मुल्की साज़िश आहे। ही उन्हनि माण्हुनि जी साज़िश आहे जेकी नथा चाहिनि त पाकिस्तान जी ख़ुद मुख्तियार पॉलिसी हुजे। अस्करी क़यादत जी वज़ीर आज़म हाउस आमद। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा ऐं DGI इमरान ख़ान सां मुलाक़ात। ज़रियनि मूजिब मुलाक़ात में पाक फ़ौज जी पेशेवराणे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। आर्मी चीफ न इस्तीफ़ा घुरी आहे ऐं न ई वज़ीर आज़म इस्तीफ़ा ॾींदो। इमरान ख़ान कॾहिं बि कंध न झुकाईंदो। वफ़ाक़ी वज़ीरनि जी प्रेस कॉन्फ्रेंस। फवाद चौधरी चयो आहे त धमकी वारे ख़त खे पार्लियामेंट जे इन कैमरा इजलास में रखी रहिया आहियूं। ख़त सां शेयर करे सघनि था। वज़ीर आज़म जे आला अस्करी इख्तियारनि सां मुलाक़ात 2 भेरा थी आहे। वज़ीर आज़म खां इस्तीफ़ा न कंहिं घुरी आहे ऐं न ई ॾींदो। पाक फ़ौज पाकिस्तान जी क़ौमी सलामती जी ज़ामिन आहे। शहबाज गिल चयो आहे त लोटनि सां हाणे पूरी ज़िंदगी सवाल थींदा। इमरान ख़ान कंध न झुकाईंदो। फारूक हबीब चयो आहे त बेइतमादी जी रिथ नॉर्मल हालतुनि में न पई अचे। जेकी माण्हू छॾे विया उन्हनि सां ॿीहर राब्तो कयो वेंदो। भरवसो आहे त वज़ीर आज़म हसास मालूमात ज़ाहिर करे हलफ़ जी भञकड़ी न कंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे ख़त बाबति शहरी जी दरख़्वास्त ते उकलाए छॾी। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह ऑब्जर्वेशन ॾींदे चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान हिकु चूंडियल नुमाइंदो आहे ऐं अदालत खे यकीन आहे त हू अहिड़ी का मालूमात ज़ाहिर न कंदो जेको ऑफिशियल सेक्रेटरीट्स एक्ट या उन जे आइनी हलफ़ तहत हुनखे ॻुझो रखणो आहे। KP जे ज़िले टांक में दहशतगर्दनि पारां फ़ौजी कंपाउंड में दाख़िल थियण जी कोशिश नाकाम। दहशतगर्दनि सां विढ़ंदे 6 फ़ौजी जवान शहीद। फायरिंग जे वॾे वट में 3 दहशतगर्द बि मारिजी विया। ISPR मूजिब उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े मकीन में सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई। 4 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि जी फायरिंग में कैप्टन समेत 2 जवान शहीद। गडियल अपोज़िशन जे सिंध हाउस इस्लामाबाद में अहम वेहक आमिर लियाकत फारूक अल्ताफ समेत PTI जा 22 बागी मेंबर भी मौजूद।
मजमूई तौर 196 मेंबर शरीक। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं शहबाज शरीफ के अपोजिशन मेंबरनि सां बेएतमादी रिथ बाबति ॻाल्हि ॿोल। कराची में चीफ सेक्रेटरी की सदारत में सिलेक्शन बोर्ड 2 जो इजलास। सर्विस खाते की 11 कामूरन के 19वें ग्रेड में तरक्की की मंजूरी। कॉलेज एजुकेशन में 437 मेल और फीमेल्स के 19वें ग्रेड में एसोसिएट प्रोफेसर तौर तरक्की ॾिनी वई। जमाल शाह भरिसां ॻोठ चवड़ डायरी में ज़मीन जे तकरार तां नंढे भाउ तां वॾो भाउ क़तल। पुलिस मक़तूल दीन मोहम्मद डायरी जो लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल करे छॾियो। हैदराबाद में नई पुल वारे इलाके में अधड़ोट शख्स जो लाश हथ सुञाणप न थी। पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल करे छॾियो। हैदराबाद में टिकटॉक ठाहिण जो जुनून। मार्केट वारे इलाके में टिकटॉक ठाहिण दौरान पिस्टल मार फायर थियल गोली लगन सबब डीएसपी जो जख्मी अस्पताल मुंतकिल। टंडो अलायार में कुछ ॾींहं अॻु अगवा थियल नीगर कमनि जे फसल मां बाज़ियाब। 13 जवाबदार गिरफ़्तार। ऑस्ट्रेलिया और पाकिस्तान विच में वनडे सीरीज़ जी ॿिए मैच सुभाणे खेॾी वेंदी। कैंगरूज़ खे 1-0 तां सरसी हासिल।